नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक़्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त मेडिकल कॉलेज वारनि जे तजर्बे नौजवान खे माज़ूर करे छॾियो आहे। सिंधड़ी रवासी गरीब पोइ 30 वरिय जो चोखो वल्द ॾाड़ू बिल, जेको 5 महीना अॻु में मोहम्मद मेडिकल कॉलेज जे डॉक्टर जे मुबीना गफ़लत सबबि ग़लति ऑपरेशन करे मिस्किन जा आंडा ॿाहिरि कढे छॾिया, जेको गुज़िरियल 5 महीने खां बिस्तर ते पियल चोखो भील जे भाउ सूमरे भील ॿुधायो त 5 महीना अॻु नंढे भाउ चोखो खे आंडे में तकलीफ़ थी हुई। असां खेसि मोहम्मद मेडिकल कॉलेज मीरपुर खां खणी वियासीं, जिथे डॉक्टर सोहेल यूसुफ ऐं उते डॉक्टरी जी सिखिया हासिल कंदड़ नौजवान मुंहिंजे भाउ ते तजुर्बो कंदे ग़लति ऑपरेशन करे संदसि आंडा ॿाहिरि कढे छॾिया, जंहिं भाउ चयो त 30,000 खणी अचो त ॿाहिरि निकितल आंडा वापसि बंदि करियूं था। असां 15 ॾींहं अस्पताल में हुआसीं, घर जो अल तल खपाए 1 लख जे लॻभॻि ख़र्च कयोसीं। वधीक पैसा न हुअण करे डॉक्टर सोहेल यूसुफ जवाबु ॾेई छॾियो, असां वटि पैसा न हुअण करे वापसि घर हलिया आयासीं। असां वटि हाणे कुझु बि न रहियो, किथां आणियूं एतिरा पैसा? असां त पंहिंजो अल तल खपाए छॾियो आहे। असां हारीपो कंदड़ कुटुंब आहियूं, हिकु कमाईंदड़ भाउ खट झलियो पियो आहे ऐं कर्ज़ी थी पियो आहियां। गुज़िरियल 10 ॾींहंनि खां चुल्ह बि न ॿरियो। वस वारनि असांजी माली सहायता कनि। वाज़े रहे त चोखो भील खे 4 पुट ऐं 1 धीउ जो औलाद आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।